ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन असां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद में कलम 144 लागू आहे, कंहिंखे बि एहतजाज जी इजाज़त न ॾिबी, इहो चवणु आहे IG इस्लामाबाद जो। IG पुलिस इस्लामाबाद चवे थो इमरान खान खे अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। नेब चेयरमैन इमरान खान जी गिरफ़्तारी जा वारंट 1 मई ते जारी कया हुआ। इमरान खान जा गिरफ़्तारी वारंट नेब चेयरमैन जी सही सां जारी कया विया। अवां खे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे, इस्लामाबाद में कलम 144 लागू कयो वियो आहे, कंहिंखे बि एहतजाज करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। IG इस्लामाबाद जो इहो चवणु आहे त इमरान खान खे अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। नेब चेयरमैन इमरान खान जी गिरफ़्तारी जा वारंट 1 मई ते जारी कया हुआ। इमरान खान जा गिरफ़्तारी वारंट नेब चेयरमैन जी सही सां जारी कया विया। तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ जी कुर्बान बलोच ॿीहर आगाह कजो। जी अॻूणे वज़ीर इमरान खान जी गिरफ़्तारी खां पोइ इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में PTI जे कारकुननि एहतिजाज जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। इस्लामाबाद में कलम 144 लागू आहे, जंहिं तहत गादी वारे शहर में माना जलसल जुलूसनि ऐं मेड़ाकनि ते पाबंदी आहे। पर इमरान खान जी गिरफ़्तारी खां पोइ तहरीक इंसाफ़ उनकी खिलाफवर्जी शुरू करे छॾी आहे। कारकुन मुख़्तलिफ़ सेक्टर्स में मुख़्तलिफ़ पाड़नि में रोडनि ते निकिरी आया आहिनि, जिते मुख़्तलिफ़ रोड टायर ऐं मुख़्तलिफ़ जेके बैनर्स वग़ैरह या पेनाफ्लेक्स विछाड़े रोडनि ते ट्रैफिक मुअत्तल कई पई वञे ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते पुलिस क्रैक डाउन भी कयो आहे। पर उन बावजूद जेके कारकुननि जेतोणीकि उन्हनि जो अंग एॾो जजो न आहे, पर उनजे बावजूद इस्लामाबाद के मुख़्तलिफ़ रस्तनि ते PTI जा कारकुन माना एहतिजाज करे कलम 144 की खिलाफ़ वर्जी कनि पिया ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते पुलिस अञा कार्रवाई भी करे पई, पर घणनि जायुनि ते पुलिस पहुची न सघी आहे, जिते कारकुननि ट्रैफिक मुअत्तल कई आहे ऐं रोड ते पेनाफ्लेक्स ऐं मुख़्तलिफ़ शयूं साड़े ऐं ट्रैफिक मुअत्तल कई आहे। जी अच्छा कुर्बान बलोच ॿुधाइजो त एडवोकेट जनरल पारां वक़्तु वधाइण जी इस्तदा कई वई आहे, इन हवाले सां मां छा चवंदो? जी बिल्कुल, मां जी पहिरियां तव्हांखे ॿुधाए नाज़रीन खे ॿुधाए चुको हुउसि त चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट सेक्रेटरी घरू मामलनि वारी वज़ारत ऐं IG पुलिस खे 15 मिंटनि अंदरि पेश थियण जो हुकुम जारी कयो हो त जीअं इमरान खान जी गिरफ़्तारी जे हवाले सां उन्हनि खां पुछाणो कयो वञे, जॾहिं त उहे मुक़ररु वक़्तु अंदरि अदालत में न पहुची सघिया। हींअर ताईं घरू मामलनि वारो वफ़ाक़ी सेक्रेटरी ऐं IG अदालत में न पहुता, जंहिंखां पोइ जेको एडवोकेट जनरल पारां इहा इस्तदा कई वई आहे अदालत खे त उन्हनि जी पेश थियण लाइ वक़्तु मोहलत ॾिनी वञे ऐं इन जे हवाले सां अदालत उन दरख़्वास्त ते गौर करे पई। जी कुर्बानी इहो ॿुधायो त जीअं त इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जेको नोटिस वरितो हुनजो इहो बि चवणु हुयो त हिदायत वठी फौरी तौर ते इहो ॿुधायो वञे त इहो कमु कंहिंजे चवण ते कयो वियो, इन हवाले सां छा अपडेट आहे? जी बिल्कुल, हाणे इहो रिपोर्ट माना घरू मामलनि वारे सेक्रेटरी ऐं IG इस्लामाबाद पुलिस खे ॾियणी आहे। जॾहिं त असां निशानदेही करे चुका आहियूं त हुननि खे 15 मिंटनि जो टाइम ॾिनो वियो हो अदालत में पेश थियण जो, रिपोर्ट ॾियण जो, पर उहे अञा ताईं अदालती अहाते में न पहुची सघिया, जंहिंखां पोइ एडवोकेट जनरल पारां चीफ जस्टिस ऑफ इस्लामाबाद हाई कोर्ट के उन जो जेको मुद्दो आहे या जेको मोहलत आहे उहा वधाइण जी दरख़्वास्त कई वई आहे, जीअं ॿई अमलदार पहुची रिपोर्ट पेश कनि त इमरान खान खिलाफ़ कार्रवाई कहिड़े केस में थी आहे, छो त अदालत उन बाबति आगाही घुरी आहे। जेतोणीकि नेब पारां इमरान खान जी गिरफ़्तारी जे हवाले सां जेको गिरफ़्तारी वारंट जारी कयो वियो उहो त मंज़र ते अची वियो त इमरान खान खे नेब जे अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार कयो वियो ऐं रेंजर्स इस्लामाबाद हाई कोर्ट मां इमरान खान खे गिरफ़्तार करे नेब रावलपिंडी मुंतकिल कयो आहे। जी कुर्बान साहब इहो ॿुधाइजो त जीअं त इमरान खान खे इस्लामाबाद हाई कोर्ट जे अहाते मां ई गिरफ़्तार कयो वियो, छा अदालत में हाई कोर्ट में के भञ-ड्रा बि कई वई? जी बिल्कुल, अदालत तरफ़ां चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां सख़्त नाराज़गी जो इज़हार कयो वियो, कावड़ जो इज़हार कयो वियो ऐं उन पारां इहो चयो वियो हो त अदालती जेको तामुल आहे सब्र आहे उन खे चैलेंज कयो पियो वञे या उनजो इम्तिहान वरितो पियो वञे, जंहिंजे करे ई घरू मामलनि वारे सेक्रेटरी ऐं IG खे 15 मिंटनि अंदरि पेश थी रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई वई आहे, छो त अदालत इहो सम्झे थी त इमरान खान खे माना अदालत जे हथनि मां गिरफ़्तार करे अदालती जेका अमल आहे उनजी तौहीन कई वई आहे, जेको अमल कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल न आहे।
ये रिमार्क्स चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जा ऐं उन जे हवाले सां हाणे जेको घरू मामलो वारो सेक्रेटरी आहे ऐं IG आहे उनखे पंहिंजी रिपोर्ट पेश करणी आहे ऐं उन सां गॾोगॾु हाणे इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां घरू मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर राना सनाउल्लाह जो मौक़िफ़ बि साम्हूं अची वियो आहे, जंहिं मुताबिक़ इमरान ख़ान खे माना के बार बार नोटिस जारी किया विया हुआ पर उनकी तामील न कई। उन खां पोइ नेब केस में इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इहो चवणु आहे घरू मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर राना सनाउल्लाह जो। जी कुर्बान साहब, जीअं त जेको अदालत पारां इहो चयो वियो त ज़रूरत पई त वज़ीर आज़म या वज़ीरनि ख़िलाफ़ बि कार्रवाई करे सघूं था, इन खां पोइ हुकूमत जे पारां को रद्द अमल या मौक़िफ़ साम्हूं आयो आहे? जी हाणे इहो त जॾहिं इहो अमल तॾहिं थींदो जॾहिं घरू मामलो वारो सेक्रेटरी ऐं IG इस्लामाबाद पुलिस चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जे हिदायत तहत अदालत में पेश थी जॾहिं रिपोर्ट पेश कंदा। जेकॾहिं उहे रिपोर्ट पेश नथा कनि या उहे अदालत ॾाढो पेश नथा थियनि त उन खां पोइ जी कार्रवाई करणी आहे चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट खे, जंहिं इन हवाले सां निशानदेही कई जेकॾहिं हुननि रिपोर्ट न ॾिनी त पोइ वधीक कार्रवाई कई वेंदी। उनमें वज़ीर आज़म ख़िलाफ़ कार्रवाई करे सघे थी, वज़ीरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सघिजे थी, पर फ़िलहाल जेको हुकुम आहे उहो घरू मामलनि वारे वफ़ाक़ी सेक्रेटरी ऐं IG इस्लामाबाद जे पेश थियण जे हवाले सां आहे। ठीक है कुर्बान बलोच, वरी मेहरबानी अमां जी अपडेट करण लाइ। नाज़रीन, अहम ख़बर आहे असां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट मां PTI चेयरमैन इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। IG इस्लामाबाद जो चवणु आहे त हालात मामूल मुताबिक़ आहिनि, कलम 144 लागू कयो वियो आहे ऐं कंहिं बि क़िस्म जे एहतजाज जी इजाज़त न ॾिनी वेंदी। इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार कयो पियो वञे। नैब चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा वारंट 1 मई ते जारी कया हुआ। इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट नैब चेयरमैन जी सहीअ सां जारी कया विया आहिनि। नेब रावलपिंडी इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जी तस्दीक़ करे छॾी आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। नेब चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा वारंट 1 मई ते जारी कया। इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट नेब चेयरमैन जी सही सां जारी कया विया। इमरान ख़ान खे नेब ऑर्डिनेंस 1999 जे सेक्शन 9A तहत गिरफ़्तार कयो वियो आहे। नेब 34A, 18A, 24A तहत कार्रवाई करे इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो आहे। इमरान ख़ान खे असां न पर नेब गिरफ़्तार कयो आहे, इहो चवणु आहे वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो। चवे थो असांजे ख़िलाफ़ कहिड़ी ॻाल्हि ते कार्रवाई थींदी। इमरान ख़ान करप्शन अहिड़ीअ तरह कई जो उन जो को हिसाब नाहे। तोशाखाना ऐं अल कादिर ट्रस्ट जो केस बि डॉक्यूमेंटेड आहे। हिन खां सवाइ ॿियो बि इमरान ख़ान ख़िलाफ़ इंक्वायरियूं आहिनि। हिकु शख़्स ॿियनि ते करप्शन जा इल्ज़ाम लॻाए पाण करप्शन कंदो रहियो। घरू वज़ीर जो वधीक चवणु आहे त जंहिं प्रॉपर्टी टाइकून खे 5 अरब जो फ़ाइदो ॾिनो वियो उन मां 5 अरब जी प्रॉपर्टी हासिल कई वई आहे। नैब इमरान ख़ान ख़िलाफ़ मेरिट ते जांच करे रही आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो इहो चवणु आहे। रेंजर्स अॻूणे वज़ीर आज़म ऐं PTI चेयरमैन इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट मां PTI चेयरमैन इमरान ख़ान खे हिरासत में वरितो वियो। रेंजर्स एहलकार इमरान ख़ान खे गिरफ़्तार करण बाद पाण सां गॾु वठी विया। इमरान ख़ान अदालत में बायोमेट्रिक लाइ आयो त रेंजर्स इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे वरितो। इमरान ख़ान अल कादिर ट्रस्ट केस लाइ बायोमेट्रिक जे लाइ आयो त रेंजर्स खेसि गिरफ़्तार कयो। अव्हांखे ॿुधायूं पिया नेब इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। नेब इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा वारंट हुआ। रेंजर्स गिरफ़्तार कयो आहे। ज़रियनि जो इहो चवणु आहे PTI कारकुननि इमरान ख़ान जी गाॾीअ खे घेरे में आणे वरितो, जंहिंखां पोइ छिकताण बि थी। इस्लामाबाद पुलिस PTI कारकुननि खे भॼाए छॾियो। जॾहिं त IG इस्लामाबाद जो इहो चवणु आहे त इस्लामाबाद में कलम 144 लागू आहे, कंहिंखे बि एहतजाज करण जी इजाज़त न ॾिबी। इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। IG पुलिस जो इहो चवणु आहे नेब चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा वारंट 1 मई ते जारी कया हुआ। इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट नेब चेयरमैन जी सही सां जारी कया विया। एक भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। इमरान ख़ान खे असां न पर नैब गिरफ़्तार कयो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो इहो चवणु आहे त जंहिं प्रॉपर्टी टाइकून खे 5 अरब जो फ़ाइदो ॾिनो वियो उन मां 5 अरब जी प्रॉपर्टी बि हासिल कई वई। नैब इमरान ख़ान ख़िलाफ़ मेरिट ते जांच करे रही आहे। उन जो इहो चवणो त असांजे ख़िलाफ़ कहिड़ी ॻाल्हि ते कार्रवाई थींदी। इमरान ख़ान करप्शन अहिड़ी तरह सां कई आहे जो उन जो को हिसाब नाहे। तोशाखाना ऐं अल कादिर ट्रस्ट जो केस बि डॉक्यूमेंटेड आहे। उन खां सवाइ ॿियूं बि इमरान ख़ान ख़िलाफ़
खिलाफ इंक्वायरियूं जारी आहिनि। हिकु शख्स ॿियनि ते करप्शन जा इल्ज़ाम लगाए पाण करप्शन कंदो रहियो। नैब रावलपिंडी इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जी तस्दीक बि करे छॾी आहे। नैब चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा वारंट 1 मई ते जारी थिया हुआ। अवां खे आगाह कयूं पिया त अॻूणे वज़ीर आज़म ऐं PTI चेयरमैन इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे अहाते मां इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो। नेब रावलपिंडी इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जी तस्दीक करे छॾी। नेब चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा वारंट 1 मई ते जारी कया। इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट नेब चेयरमैन जी सही सां जारी कया विया, जॾहिं त इमरान ख़ान खे नेब ऑर्डिनेंस 1999 जे सेक्शन 9A तहत गिरफ़्तार कयो वियो आहे। नेब 34A, 18A, 24A तहत कार्रवाई करे इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो आहे। जंहिंखां पोइ इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस बि उन ॻाल्हि जो नोटिस वरितो ऐं IG ऐं घरू सेक्रेटरी खे अदालत तलब कयो आहे। अदालत पारां इहो चयो वियो त हिदायत वठी फौरी तौर ते इहो ॿुधायो वञे त इहो कमु कंहिंजे चवण ते कयो वियो। अदालत पारां इहो चयो वियो त ज़रूरत पई त वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी। जंहिंखां पोइ वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह पारां इहो रद्द अमल साम्हूं आयो त इमरान ख़ान खे असां न पर नेब गिरफ़्तार कयो आहे। असांजे ख़िलाफ़ कहिड़ी ॻाल्हि ते कार्रवाई थींदी? इमरान ख़ान करप्शन अहिड़ीअ तरह कई जो उन जो को हिसाब न आहे। तोशाखाना ऐं अल कादिर ट्रस्ट जो केस त डॉक्यूमेंटेड आहे। उन खां सवाइ ॿियूं बि इमरान ख़ान ख़िलाफ़ इंक्वायरियूं जारी आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो इहो चवणु आहे त हिकु शख़्स ॿियनि ते करप्शन जा इल्ज़ाम लॻाए पाण करप्शन कंदो रहियो। जंहिं प्रॉपर्टी टाइकून खे 5 अरब जो फ़ाइदो ॾिनो वियो, उन मां 5 अरब जी प्रॉपर्टी हासिल कई। नेब इमरान ख़ान ख़िलाफ़ मेरिट ते जांच करे रही आहे। एक भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट मां PTI चेयरमैन इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार कियो वियो आहे। इमरान ख़ान खे गिरफ़्तार करण खां पोइ इस्लामाबाद में कलम 144 लागू कियो वियो आहे। जॾहिं त IG इस्लामाबाद जो चवणु आहे त कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी एहतजाज करण जी। नैब चेयरमैन इमरान जी गिरफ़्तारीअ जा वारंट 1 मई ते जारी थिया हुया। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी वारंट नैब चेयरमैन जी सही सां जारी थिया आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त इमरान ख़ान खे असां न पर नैब गिरफ़्तार कियो आहे। उन जो चवणु आहे त जंहिं प्रॉपर्टी टाइकून खे 5 अरब जो फ़ाइदो ॾिनो वियो, उन मां 5 अरब जी प्रॉपर्टी हासिल कई वई। घरू वज़ीर जो वधीक चवणो त इमरान ख़ान करप्शन अहिड़ी तरह कई जो उन जो को हिसाब न आहे। तोशाखाना ऐं अल कादिर ट्रस्ट केस डॉक्यूमेंटेड आहे। इन खां सवाइ ॿियूं बि इमरान ख़ान ख़िलाफ़ इंक्वायरियूं जारी आहिनि। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। नैब रावलपिंडी इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जी तस्दीक बि करे छॾी आहे। नैब चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा वारंट 1 मई ते जारी थिया हुया। इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट नैब चेयरमैन जी सही सां जारी कया विया। इमरान ख़ान खे नैब ऑर्डिनेंस 1999 जे सेक्शन 9A तहत गिरफ़्तार कियो वियो आहे। नैब 34A, 18A, 24A तहत कार्रवाई करे इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो आहे। जॾहिं त इस्लामाबाद जे चीफ जस्टिस इमरान ख़ान जी गिरफ़्तारीअ जो नोटिस बि वठी छॾियो आहे। अपडेट कयूं पिया अवां खे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। रेंजर्स अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे वरितो। इमरान ख़ान खे इस्लामाबाद हाई कोर्ट मां जेको आहे गिरफ़्तार कयो वियो। रेंजर्स एहलकार इमरान ख़ान खे गिरफ़्तार करण बाद पाण सां गॾु वठी विया। इमरान ख़ान अदालत में बायोमेट्रिक जे लाइ आयो हुयो त रेंजर्स इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे वरितो। इमरान ख़ान अल कादिर ट्रस्ट केस लाइ बायोमेट्रिक जे लाइ आयो त रेंजर्स खेसि गिरफ़्तार कयो आहे। नेब इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार करे वरितो। नेब वटि इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा वारंट हुआ। रेंजर्स गिरफ़्तार कयो आहे। ज़रियनि जो इहो चवणु आहे नेब रावलपिंडी इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जी तस्दीक करे छॾी आहे। नेब चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा वारंट 1 मई ते जारी कया। इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट नेब चेयरमैन जी सही सां जारी कया विया। इमरान ख़ान खे नेब ऑर्डिनेंस 1999 जे सेक्शन 9A तहत गिरफ़्तार कयो वियो। नेब 34A, 18A, 24A तहत कार्रवाई करे इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो आहे। जॾहिं त इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जो नोटिस वरितो। इमरान ख़ान जी हाई कोर्ट मां गिरफ़्तारी ते इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पारां
कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। जस्टिस आमिर फारूक नोटिस वठी IG इस्लामाबाद ऐं घरू सेक्रेटरी खे तलब करे वरितो आहे। जेकॾहिं कार्रवाई करणी पई त वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जो इहो चवणु आहे त ॿुधायो वञे त कंहिंजे चवण ते इहो कमु कयो वियो आहे। ॿुधायो वञे त इमरान ख़ान खे कहिड़े केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जो इहो चवणु आहे त इमरान ख़ान जी गिरफ़्तारीअ दौरान हाई कोर्ट जा शीशा टोड़िया विया, जंहिंखां पोइ वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाल्ला जो इहो बयानु साम्हूं आयो आहे त इमरान ख़ान खे असां न पर नेब गिरफ़्तार कयो आहे। असांजे ख़िलाफ़ कहिड़ी ॻाल्हि ते कार्रवाई थींदी। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असां राब्तो कयो आहे सीनियर सहाफ़ी मोहसिन बबर सां। अस्सलाम वालेकुम मोहसिन बबर साहब। जी वालेकुम। मोहसिन साहब, इन हवाले सां छा चवंदा? अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट जे अहाते मां PTI चेयरमैन इमरान ख़ान खे रेंजर्स पारां गिरफ़्तार कयो वियो। जी, गिरफ़्तारी तो काफ़ी ॾींहंनि खां एक्सपेक्टेड हुई, पर इमरान ख़ान साहब जा जेके कुछ ॾींहं अॻु में स्टेटमेंट्स आयूं हिकु ॿ इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ ऐं इस्टेब्लिशमेंट जे कुझु अॻुवाणनि जे ख़िलाफ़, उन खां पोइ कुझु कार्रवाई तेज़ अमल में आई आहे। पर ज़ाहिर बाज़ार त केस जेको आहे उहो अल कादिर ट्रस्ट जो केस आहे, जंहिंमें इमरान ख़ान काबीना तरफ़ां कुझु ज़मीन अलाट कई हुई अल कादिर ट्रस्ट जे रियाज़ मलिक जे इन सिलसिले में, जंहिंमें संदसि वाइफ जो नालो आहे ऐं फरह गोगी जो नालो आहे। उन केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। पर इहो ज़रूरु हाणे गिरफ़्तारी खां पोइ जेके बाक़ी ॿिया बि केस आहिनि उहे बि शामिल थींदा ऐं उन्हनि जी बि हवालगी वरिती वेंदी। पर ॾिठो इहो वेंदो त हाणे जेको इस्लामाबाद हाई कोर्ट आहे उन जेको ऑर्डर कयो आहे उन ते छा फ़ैसिलो अचे थो। पर अदरवाइज़ ही गिरफ़्तारी जेका आहे इहा मूंखे त डिघी नज़र अचे थी। हिन में इहो न आहे त को हिकु ॿिनि ॾींहंनि में रिहाई मिलण जो इम्कान आहे, इहो लॻे कोन थो। वरी मामिलो हाणे गिरफ़्तारी डिघो थी वेंदो, छाकाणि त हाणे जेको बकौल गवर्नमेंट जे जेका PTM जी गवर्नमेंट आहे त हनीमून पीरियड हाणे ख़तमु थी वियो आहे। हाणे गिरफ़्तारी बाक़ाइदा थी आहे। हाणे हिकिड़ो केस न आहे, काफ़ी ॿिया केस आहिनि जंहिंमें गिरफ़्तारियूं थींदियूं ऐं हाणे सिलसिलो डिघो हलण जो इम्कान आहे। अच्छा मोहसिन बबर साहब, इहो ॿुधाइजो त इमरान ख़ान जी गिरफ़्तारीअ खां पोइ अवां मुल्क जी अॻिते जी सूरत हाल कीअं ॾिसी रहिया आहियो? सूरत हाल थोरी नॉर्मल हूंदी, नॉर्मल खां कुझु मुज़ाहिरा वग़ैरह थींदा। ऐं ॿियो त मूंखे ख़ासि नज़र कोन थो अचे त को माण्हू निकिरंदा रोडनि ते ऐं रस्ता बंदि थींदा ऐं पाकिस्तान में सभु कुझु बंदि थी वेंदो, इहो मूंखे नज़र न थिए जो। शयूं नॉर्मल थींदियूं, हिकु ॿिनि ॾींहंनि जो एहतजाज हूंदो ऐं कुझु जॾहिं हुनखे वठी ईंदा हाज़िरी लाइ वरी ॿीहर त उते कुझु माण्हू गॾु थींदा। पर मां नथो सम्झां त को तमामु वॾो को मुल्क में वॾ भेड़ जो इम्कान आहे। एतिरी पावर स्ट्रेंथ PTI जी स्ट्रीट पावर आहे कोन पंजाब खां सवाइ ॿिए के पासे, ऐं KP में थोरी घणी आहे। पर उते बि को तमामु घणो वॾो एहतजाज या को अहिड़ो एहतजाज जंहिंसां मुल्क में ॾके थिए, मुल्क बंदि थी वञे, मुल्क जो कारोबार बंदि थी वञे, अहिड़ी का बि सूरत हाल साम्हूं न आहे। इहो हिकु ॿिनि ॾींहंनि जो एहतजाज आहे, कुझु ॾींहंनि जो। जेतिरी स्ट्रेंथ आहे PTI जे कारकुननि जी, जेतिरो हुनजो सिस्टम आहे पंजाब में KP में, उते कुझु नज़र अचे थो। बाक़ी अदरवाइज़ त मां सम्झां थो मुल्क नॉर्मल सूरत हाल में हलंदो। जी मोहसिन साहब, इहो मां तव्हांखे पुछणु चाहींदमि त इमरान ख़ान जी हाई कोर्ट मां गिरफ़्तारी ते फौरन इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पारां कावड़ जो इज़हार कयो वियो ऐं पुछियो वियो त कंहिंजे चवण ते इहो कमु कयो वियो आहे। अवां इहो ॿुधाइजो त जेको हाई कोर्ट जे चीफ जस्टिस नोटिस वरितो आहे, जेका इमरान ख़ान जी अदालती अहाते मां गिरफ़्तारी थी, उन हवाले सां कावड़ जो इज़हार कयो वियो आहे या गिरफ़्तारी ते कावड़ जो इज़हार कयो वियो आहे? इन बारे में त हाणे जॾहिं सेक्रेटरी घरू मामलनि जो सेक्रेटरी पेश थींदो कोर्ट में नेक्स्ट कलाक अध में ऐं हुन में ॿुधाईंदो त कीअं गिरफ़्तार थियो। बाक़ी अदालत जे अहाते मां गिरफ़्तारी त आम ॻाल्हि आहे। गिरफ़्तार जीअं माण्हुनि जूं ज़मानतूं रद्द थींदियूं आहिनि, गिरफ़्तार कयो वेंदो आहे। मुख़्तलिफ़ केसनि में मुलज़िमनि खे गिरफ़्तार कयो वेंदो आहे। पाकिस्तान जी अदालत में जो आम प्रोसेस आहे, हिन में हिकिड़ी ख़ासि कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें चयो वञे अदालत जे अंदरां कोर्ट रूम मां गिरफ़्तार न आहे कयो वियो, अदालत जे बिल्डिंग मां गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं कोर्ट रूम मां त गिरफ़्तार न आहे कयो, ॿाहिरि गिरफ़्तार कयो वियो आहे। उहो त सभिनी ॾिठो आहे, TV ते हलियो आहे। हाणे बाक़ी अची उहो मुतमइन कंदा जेके बि इदारा आहिनि, नायब आहे या उहे ॿिया इदारा आहिनि, उहे अची मुतमइन कंदा कोर्ट खे ऐं ॿुधाईंदा त असां कीअं गिरफ़्तार कयो आहे। अदालत मां गिरफ़्तार करणु, अदालत जे हाथ मां गिरफ़्तार करणु, हीअ बि नॉर्मल प्रैक्टिस आहे पाकिस्तान में। सियासतदान गिरफ़्तार थींदा रहिया आहिनि, मुलज़िम गिरफ़्तार थींदा रहिया आहिनि, केतिरे ख़तरनाक मुजरिम आहिनि उहे बि गिरफ़्तार थींदा रहिया आहिनि। सियासतदान जी गिरफ़्तारियूं त तमामु ख़ौफ़नाक तरीक़े सां थींदियूं रहियूं आहिनि माज़ीअ में, उतां ख़बर आहे असांखे, तमामु वायलेंट तरीक़े सां। ऐं हीअ त मां सम्झां थो वॾी मोहबत सां गिरफ़्तारी थी आहे बग़ैर।
ठीक है मोहसिन बबर साहब वरी मेहरबानी अमा जी टाइम ॾियण लाइ। नाज़िन अहम ख़बर आहे असां शेयर करे रहिया आहियूं। अॻूणे वज़ीर आज़म ऐं PTI चेयरमैन इमरान ख़ान खे अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट जी अदालत मां गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त चीफ जस्टिस इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जो नोटिस बि वरितो आहे। इमरान ख़ान जी हाई कोर्ट गिरफ़्तारी ते इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पारां कावड़ जो इज़हार कयो वियो। जस्टिस आमिर फारूक नोटिस वठी IG इस्लामाबाद ऐं घरू सेक्रेटरी खे तलब कयो वियो आहे। जेकॾहिं कार्रवाई करणी पई त वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी। उन ते वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त इमरान ख़ान खे असां न पर नैब गिरफ़्तार कयो आहे, असां ख़िलाफ़ कहिड़ी ॻाल्हि ते कार्रवाई थींदी। इमरान ख़ान करप्शन अहिड़े तरीक़े सां कई जो हुनजो को हिसाब न आहे। तोशा खाना ऐं अल कादिर ट्रस्ट जो केस डॉक्यूमेंटेड आहे। हुन खां सवाइ ॿियूं बि इमरान ख़ान ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। हिकु शख़्स ॿियनि ते करप्शन जा इल्ज़ाम लॻाए पाण करप्शन कंदो रहियो। अहम ख़बर आहे असां सां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट मां PTI चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे रेंजर्स पारां गिरफ़्तार कयो वियो आहे। रेंजर्स अहलकार इमरान ख़ान खे गिरफ़्तार करण बाद पाण सां गॾु खणी विया आहिनि, जॾहिं त रावलपिंडी नैब पारां इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जी तस्दीक बि कई वई आहे। नैब चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा वारंट 1 मई ते जारी थिया हुआ। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी वारंट नैब चेयरमैन जी सही सां जारी कया विया हुआ। रेंजर्स अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट मां PTI चेयरमैन इमरान ख़ान खे हिरासत में वरितो वियो। रेंजर्स एहलकार इमरान ख़ान खे गिरफ़्तार करण बाद पाण सां गॾु वठी विया। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इमरान ख़ान अदालत में बायोमेट्रिक जे लाइ आयो हुयो त रेंजर्स इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे वरितो। इमरान ख़ान अल कादिर ट्रस्ट केस लाइ बायोमेट्रिक जे लाइ आयो त रेंजर्स खेसि गिरफ़्तार कयो आहे। नेब इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। नेब वटि इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा वारंट हुआ, रेंजर्स गिरफ़्तार कयो आहे। ज़रियनि जो इहो चवणु आहे, जॾहिं त नेब रावलपिंडी इमरान ख़ान जी गिरफ़्तारीअ जी तस्दीक करे छॾी आहे।